अस्सलाम वालेकुम। आउं आहियां अमीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी यूट्यूब वीडियो सीरीज़ फाइनेंशियल लिटरेसी इन सिंधी जी 7वीं वीडियो, जंहिंजो मौज़ू आहे पाकिस्तान वर्सेस इंडिया वर्सेस यूरोपियन यूनियन वर्सेस अमेरिका, कंपैरिजन ऑफ द स्टॉक मार्केट्स विद देयर GDPs। चले जी, हिन वीडियो में पाण कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि खे डिस्कस कंदासीं। सभिनी खां पहिरीं पाण सम्झंदासीं त GDP जो सोली सिंधी में मतिलबु छा आहे। उन खां पोइ पाण ॾिसंदासीं त पूरी दुनिया जी GDP एज़ अ होल केतिरी आहे, ऐं मिलियन, बिलियन ऐं ट्रिलियन जो मतिलबु छा आहे। पोइ पाण ॾिसंदासीं त हीअ पाकिस्तान, इंडिया, यूरोपी यूनियन ऐं अमेरिका जी जेका स्टॉक मार्केट आहे उन जी वैल्यू, उन जो जेको कैपिटल, मार्केट कैपिटल आहे या वर्थ आहे, उहा केतिरी आहे। ऐं पोइ पाण ॾिसंदासीं इन्हनि मुल्कनि जी GDP केतिरी आहे, ऐं पोइ तजियो कंदासीं स्टॉक मार्केट जो ऐं इन्हनि जी GDP जो पाण में कहिड़ो रिलेशन आहे। उन खां पोइ पाण इहा ॻाल्हि कंदासीं त कंहिं बि मुल्क जे लाइ GDP जे लाइ स्टॉक मार्केट जो केतिरो अहम किरदारु हूंदो आहे। ऐं आख़िर में पाण पाकिस्तानियुनि सां बि कुझु गुज़ारिशात कंदासीं। त ॻाल्हि कंदासीं पाण इन्हनि सभिनी मौज़ूअनि ते, पर सभ खां पहिरीं इल्म में बरकत जे लाइ हिकिड़े दफ़ा दुरूद पाक पढ़ी वठो। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तों, असांजी जेका सीरीज़ आहे फाइनेंशियल लिटरेसी इन सिंधी, इन में अॼु पाण GDP जे बारे में सम्झूं पिया त GDP छा आहे। GDP जो फुल फॉर्म आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट। मतिलबु छा आहे? मतिलबु इहो आहे त हिकिड़े मुल्क जे अंदरि हिकिड़े साल जे अंदरि उहो मुल्क केतिरा गुड्स सामान ठाहे पियो ऐं केतिरियूं सर्विसिस प्रोवाइड करे पियो। त गुड्स ऐं सामान हिकिड़े साल में हिकिड़े मुल्क में उन जी आउटपुट केतिरी आहे, प्रोडक्शन केतिरी आहे, उन जी वैल्यू छा आहे। त डिटेल पाण पोइ करे हलंदासीं, ॿी कंहिं वीडियो में डिटेल ते पाण ॻाल्हि करे वठंदासीं। पर मुख़्तसर तव्हां हिनखे ईअं सम्झी वठो त कंहिं बि मुल्क जी जेका इकोनॉमिक एक्टिविटी आहे उहा पाण खे ख़बर पए थी GDP सां। ठीकु आहे जी। सो मुख़्तसर इहा पाण ॻाल्हि करे वरिती GDP जो मतिलबु छा आहे। त मतिलबु सवली सिंधी में सम्झी वठो मुल्क छा पियो कमाए। ठीकु आहे। अच्छा, पूरी दुनिया जी जेका GDP आहे उहा आहे 93 बिलियन। हिकिड़ी सोर्स जे मुताबिक़ अगरि पाण उनखे राउंड अबाउट कयूं था त उहो थिए थो $100 ट्रिलियन। सॉरी, 93 ट्रिलियन। सो इहो राउंड अबाउट में घणो थींदो? 100 ट्रिलियन डॉलर। सो हाणे सवाल इहो थो पैदा थिए त व्हाट इज़ ट्रिलियन? ट्रिलियन कहिड़ी शइ आहे? आउं बि हिन में जाम मुंझसि पे ऐं तव्हां मुंझंदा। ट्रिलियन जो पाण तर्जुमो आम तौर ते कंदा आहियूं हिकिड़ो खर्ब, पर दैट इज़ नॉट हिकिड़ो खर्ब, दैट इज़ 10 खर्ब। अच्छा जी, इन खां मूं मेटा AI खां सवाल कया। मेटा AI खां मूं पुछा कई त हिकिड़े ट्रिलियन में ज़ीरो केतिरा हूंदा आहिनि। त हुन ॿुधायो त हिकिड़े ट्रिलियन में तव्हां 1 लिखंदव, पोइ 12 ज़ीरो लॻाईंदव। घणा ज़ीरो लॻाईंदव? 12 ज़ीरो। हा, हाणे जेको 12 ज़ीरो आहिनि, अगरि सिंधी में जेको पाण पढ़ियोसीं एको ॾाको, उहो तव्हां लिखंदा अचो, पाण पंहिंजी आङुरियुनि ते रखो ऐं पढ़ंदा अचो, त 1 ते तव्हां चवंदव 10 खर्ब। अगरि तव्हांखे इहो यादि कोन्हे एको ॾाको, त तव्हां हिकिड़े पने ते लिखी वठो, हिकिड़ो 1 लॻायो, 12 ज़ीरो लॻायो, पढ़ा आऊं तो तव्हां आङुर था रखिजो। ठीकु आहे। एको ॾाको 100 हज़ार 10,000 लख 10 लख करोड़ 10 करोड़ अरब 10 अरब खर्ब 10 खर्ब। तव्हां ॾिठो हूंदो त 1 ते छा पियो अचे? 10 खर्ब पियो अचे। मतिलबु छा आहे त 1 ट्रिलियन में घणा खर्ब आहिनि? 10 खर्ब आहिनि। जी हिकिड़ो मिलियन आहिनि, हुन में घणा लख आहिनि? 10 लख आहिनि। ईअं ई ट्रिलियन में बि 10 खर्ब आहिनि। ठीकु आहे। ऐं जेको बिलियन आहे उहो हिकिड़ो अरब आहे। ठीकु आहे। उन में त कंफ्यूजन आहे कोन, पर ट्रिलियन में थोरी कंफ्यूजन हुई, उहा मूं तव्हांखे ॿुधाए छॾी। इहो त थियो वीडियो जो पहिरियों हिसो। हाणे पाण अचूं था वीडियो जे ॿिए हिसे तरफ़। वीडियो जे ॿिए हिसे में पाण खे हीअ जेके मुल्क आहिनि उन्हनि जी जेका आहे स्टॉक मार्केट जी वैल्यू पाण खे ख़बर करणी आहे, ऐं उनखे जेको सो GDP खे कवर करिणो आहे। सभिनी खां पहिरीं पाकिस्तान। त पाकिस्तान जी जेका स्टॉक मार्केट आहे, हिकिड़ी सोर्स जे मुताबिक़ उन जी जेका वैल्यू आहे, वर्थ आहे, उहा आहे तक़रीबन $30 बिलियन। हिकिड़ी सोर्स चवे पई त $40 बिलियन। पाण हिते राउंड अबाउट करे था छॾियूं, थोरो वधाए था छॾियूं, ऐं पाण चऊं था त पाकिस्तान जी जेका स्टॉक मार्केट आहे उन जी जेका वैल्यू आहे उहा आहे 50।
हाणे $50 बिलियन स्टॉक मार्केट जी वैल्यू आहे। पाकिस्तान जी जेका GDP आहे उहा आहे 346 बिलियन, नॉट ट्रिलियन नॉट मिलियन, बिलियन अरब। जेका स्टॉक मार्केट हुई उनजी वैल्यू छा हुई 50 बिलियन अरब, 50 अरब डॉलर। ऐं जेका GDP आहे उनजी वैल्यू छा आहे 346, 346। अच्छा, इन खां पहिरीं जेका वीडियो हुई न उन में मूं थोरो ग़लति कोट करे छॾियो, मूं चयो 370 बिलियन पाकिस्तान जी GDP आहे, पर दैट इज़ नॉट 370 या 76। द एक्चुअल फिगर इज़ 346 बिलियन डॉलर। ठीक आहे, सो पोइ जेका ग़लती आहे उनखे हिते रेक्टिफाई कयां वेठो। सो हाणे पाण खे इन मां ख़बर छा पियो पए, ख़बर इहा थी पए त स्टॉक मार्केट जेका आहे पाकिस्तान जी जेका GDP आहे उन खां 7 गुना नंढी आहे, या पाकिस्तान जी जेका GDP आहे उहा स्टॉक मार्केट खां 7 गुना वॾी आहे। ॿई ॻाल्हियूं सही आहिनि, दुरुस्त आहिनि। हाणे इहो छो आहे, हिन जो मतिलबु छा आहे, इन ते पाण पोइ था अचूं, पर पहिरीं अचूं था पाण इंडिया ते। इंडिया जी जेका स्टॉक मार्केट आहे उनजी जेका वैल्यू आहे उहा आहे 3.5 ट्रिलियन डॉलर, नॉट बिलियन, ट्रिलियन। 3.5 ट्रिलियन डॉलर स्टॉक मार्केट, ऐं उन्हनि जेका GDP आहे उहा 3.2 ट्रिलियन डॉलर। मतिलबु छा आहे, स्टॉक मार्केट जेका आहे उन्हनि जी GDP खां वॾी आहे। हाणे इन जो मतिलबु छा आहे, उन ते पाण अचूं था, पर पहिरीं पाण अचूं था यूरोपीय यूनियन ते। त यूरोपीय यूनियन जो जेको तालुक आहे उन में टोटल 27 मुल्क, 27। यूरोप में 50-60 मुल्क हूंदा तक़रीबन, पर जेको यूरोपीय यूनियन आहे उन में घणा आहिनि, 27 मुल्क आहिनि। बर्तानिया उन में कोन्हे को, बर्तानिया उन खां अलॻि आहे। पर इहे जेके 27 मुल्क आहिनि उन्हनि जी जेका कलेक्टिव जेका उन्हनि जी GDP, उन्हनि जेको स्टॉक मार्केट आहे उनजी जेका वैल्यू आहे उहा आहे 15 घणा 15 ट्रिलियन डॉलर, ऐं उन्हनि जेका GDP आहे कलेक्टिव उहा आहे 18 ट्रिलियन डॉलर अकॉर्डिंग टू मेटा AI। मतिलबु थोरो सो उन्हनि जी जेका GDP आहे उन्हनि जी स्टॉक मार्केट खां थोरी सी वधीक आहे। अच्छा, हाणे पाण अचूं था अमेरिका ते। अमेरिका जो जेको स्टॉक मार्केट आहे उन्हनि जो जेको नैस्डैक आहे, उन्हनि जो जेको न्यूयॉर्क जो जेको आहे नाइस आहे, उन्हनि जी जेका कलेक्टिव वैल्यू आहे उहा आहे तक़रीबन 55, लेट मी करेक्ट इट, 53 सॉरी 53 ट्रिलियन डॉलर जी आहे स्टॉक मार्केट अमेरिका जी, ऐं उन्हनि जी जेका GDP आहे उहा आहे 22.6 ट्रिलियन। मतिलबु छा आहे, स्टॉक मार्केट डबल आहे उन्हनि जी, अमेरिका जी GDP खां अमेरिका जी जेका स्टॉक मार्केट आहे उहा डबल आहे। मतिलबु छा आहे। अच्छा, हाणे पाण इन ते अचूं था, इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि ते थोरो तजियो कंदा वठूं। पाण हिकिड़ी शइ ॾिठी आहे त कुझु मुल्कनि जी जेका आहे स्टॉक मार्केट आहे उहा उन्हनि जी GDP खां वधीक आहे। मतिलबु इहो थी सघे थो, मुमकिन आहे, पॉसिबल आहे, इहो कॾहिं थिए थो, उहो इन करे थिए थो, उन 3-4 वजूहात आहिनि, बल्कि जाम सारियूं वजूहात आहिनि, पर आउं तव्हांखे 3-4 वजूहात ॿुधायां थो। नंबर 1 उन में ॻाल्हि इहा आहे त कुझु कंपनियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके हूंदियूं आहिनि मल्टानेशनल कंपनियूं। मल्टानेशनल कंपनी लिस्ट त हूंदी आहे हिकिड़े मुल्क में, पर उनजी जेका ऑपरेशन्स हूंदियूं आहिनि, उन्हनि जो जेको बिज़नेस हूंदो आहे उहो सॼी दुनिया में हूंदो आहे, त उहो सॼी दुनिया जो पैसो खणी पंहिंजे मुल्क में ईंदियूं आहिनि। त इन करे इंडिया में मल्टानेशनल कंपनी आहे, अमेरिका में मल्टानेशनल कंपनियूं जाम आहिनि, सॼी दुनिया जो पैसो अमेरिका में अचे वेठो। उनजी वजह सां स्टॉक मार्केट जी वैल्यू जेका आहे GDP खां वधियो थी वञे। हिकिड़ी वजह इहा। ॿी वजह छा आहे, ॿी वजह उनजी इहा आहे त फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट FDI, मतिलबु कंपनी त मुल्क जी आहे, पर कंपनी जो जेको शेयर होल्डर आहे उहा ॿाहिरि फॉरेनर। त फॉरेनर जो अगरि वधीक पैसो कंहिं कंपनी खे होल्ड कंदो त हुन कंपनी जी वैल्यू वधी ईंदी न, ऐं नतीजे त स्टॉक मार्केट जी वैल्यू वधी ईंदी, पैसो ॿाहिरि जो हूंदो। त ईअं बि स्टॉक मार्केट जी वैल्यू GDP खां वधियो थी वञे। टी वजह इन्वेस्टर हब, कुझु कंपनियुनि जी लोकेशन्स या कुझु कंपनियूं जेके हूंदियूं इन्वेस्टर हब हूंदियूं आहिनि। मिसाल तौरु स्विस बैंक आहे, हाणे स्विस बैंक में सिर्फ़ु स्विट्ज़रलैंड जो पैसो त कोन्हे को, त सॼी दुनिया जो जेको ब्लैक मनी आहे उहो उते अचे थो। ख़ैर उहो वाइट मनी बि हूंदो, ब्लैक मनी त अचे थो, इहा त ॻाल्हि तय आहे। अच्छा, दुबई आहे इन्वेस्टर हब आहे। हाणे काफ़ी सॼी दुनिया चाहे थी दुबई में असांजी कंपनी हुजे, त कुझु जॻहियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि या कुझु कंपनियूं अहिड़ियूं जेके इन्वेस्टर हब हूंदियूं आहिनि, सॼी दुनिया उते पैसो लॻाइण जे लाइ तयारु हूंदी आहे। सो अहिड़ो कुझु सिनेरियो अमेरिका में आहे, इंडिया में आहे। ठीकु आहे जी। हाणे पाण अचूं था पंहिंजी वीडियो जे टे हिसे तरफ़, बल्कि आख़िरी हिसे जी तरफ़ उहो इहो त कंहिं बि मुल्क जी जेका स्टॉक मार्केट आहे उन जो असरु जेको आहे उहो GDP ते कींदो पवे या मुल्क जी ओवरऑल इकोनॉमी ते कींदो पवे। हाणे उनखे सम्झण जे लाइ तव्हां हिकिड़ी सिंपल सी ॻाल्हि सम्झो, स्टॉक मार्केट कमु कीअं थी करे, स्टॉक मार्केट जी वजह छा आहे। ॾिसो, स्टॉक मार्केट में अचनि थियूं कंपनियूं छो थियूं अचनि, कंपनी इन करे थी अचे जो कंपनी खपे थो पैसो।
हाँ पैसो छा लाइ खपे, कंपनी खे एक्सटेंड करिणो आहे, कंपनी खे नया कारखाना लॻाइणा आहिनि, कंपनी खे नया कारखाना लॻाइणा आहिनि, कंपनी खे जेको आहे सो नया माण्हू हायर करिणा आहिनि, कंपनियुनि खे जेको आहे सो उन्हनि खे पघारूं ॾियणियूं आहिनि। सो कंपनी जो बिज़नेस ग्रो पियो करे त पैसो वधीक खपे थो, वॾो ऑर्डर अची वञो, हाणे त पैसो त खपे। हाणे कंपनी छा कंदी, कंपनी ॿ कम आहिनि कंपनी जा जितां पैसो वठी सघे थी। हिकिड़ो त तूं वञे थी बैंक में, बैंक जेको आहे उनखे पैसा ॾींदी पर ब्याज, कंपनी फ़ाइदो करे या नुक़सानु करे, कंपनी खे बैंक में ब्याज ॾियणो पवंदो। सो इन करे कंपनी कोशिशि हूंदी आहे त बैंकुनि ॾांहुं न वञे, वेंदियूं आहिनि कंपनियूं, पर ॿियो जेको सोर्स ऑफ इनकम कंपनीज़ जे लाइ हूंदो आहे पैसो हासिलु करण जो, उहो हूंदो आहे आवाम खां, माण्हुनि खां। हू छा कंदियूं आहिनि, स्टॉक मार्केट में ईंदियूं, लिस्ट कराईंदियूं पंहिंजे पाण खे, माण्हुनि खे चवंदियूं त माण्हू तव्हां असांजी कंपनी में इन्वेस्ट करियो, तव्हां मालिक थी वञो असांजी कंपनी जा, शेयर होल्डर थी वञो, तव्हां असांखे पैसो ॾियो, असां तव्हांखे मालिकाना हक़ ॾींदासीं, तव्हांखे शेयर्स ॾींदासीं। पोइ थींदो ईअं त जेका कंपनी प्रॉफिट कंदी हुनजे शेयर होल्डर हूंदो हुनखे प्रॉफिट मिलंदो, ऐं जेका कंपनी लॉस कंदी तुंहिंजे शेयर होल्डर खे लॉस मिलंदो। त सिंपल एज इट इज़, प्रॉफिट एंड लॉस शेयरिंग इज़ कॉल्ड स्टॉक मार्केट। सो तो उन में छा आहे, प्रॉफिट एंड लॉस शेयरिंग आहे, त कंपनी खे पैसो मिलियो थो वञे, ऐं पोइ थिए छा थो, जॾहिं कंपनी खे पैसो मिले थो, कंपनी पंहिंजो कमु वधाए थी, बिज़नेस खे वधाए थी, माण्हुनि वटि पैसो वञे थो, हज़ारे लखे जेके कंपनियुनि जा जेके वर्कर्स आहिनि, जेके उन्हनि जा जेके एम्प्लॉइज़ आहिनि, उन्हनि खे सैलरीज़ मिले थी, उहे सैलरीज़ जेके आहिनि उहे माण्हू इकोनॉमी में विझनि था, स्पेंड कनि था, त ईअं GDP वधे थी, मुल्क जी ख़ुशहाली वधे थी थ्रू स्टॉक मार्केट, थ्रू बिज़नेस, थ्रू कैपिटल फॉर्मेशन। ठीकु आहे, त इहे जाम सारियूं ॻाल्हियूं थी। हाणे पाण थोरो पाकिस्तान ते अची वञूं। पाकिस्तान जी हालति छा आहे त 0.25% आबादी, 2.5 लख, ओनली 2.5 लख, 25 करोड़ जे मुल्क में सिर्फ़ु 2.5 लख माण्हू स्टॉक मार्केट में आहिनि। पाकिस्तान जी जेका स्टॉक मार्केट आहे GDP खां 7 गुना घटि आहे। त इहो पाण खे छा पई ॿुधाए त पाकिस्तानियुनि खे कारोबार सम्झ में कोन थो अचे थी हिकिड़ी सम्झ में ॻाल्हि, जेका ख़ानदानी कारोबार आहे उहो सम्झ में, ख़ानदानी कारोबार नंढा नंढा लिमिटेड, छा लिखंदा आहिनि फ़ख़्रिया तौर ते त हमारे शॉप की कोई दूसरी ब्रांच नहीं है, फ़ख़्र पिया कनि, फ़ख़्र पिया कनि त असां सॼी ज़िंदगी इहो कमु कयोसीं पर असां हिकिड़ो अंडो बचो पैदा कोन कयो, त फ़ख़्र था कनि त असां लिमिटेड आहियूं। लिमिटेड ते कहिड़ो फ़ख़्र आहे, वधायो कमु कीअं। पाकिस्तान जी वैल्यू छा आहे, आम आवाम जेका आहे, अक्सरियत आवाम जी, उहे शयूं वठे थी, महांगियूं शयूं कंज़म्पशन था कयूं, पाण शयूं वठूं था, पाण शादियुनि ते वॾो ख़र्चु कयूं था, पाण वॾियूं गाॾियूं वठूं था, पाण वॾा घर वठूं था, छाजे लाइ, टू शो ऑफ, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ। वी बाय थिंग्स टू शो ऑफ, उन्हनि खे ॾेखारण जे लाइ, हू डैम केयर, हुनखे परवाह ई कोन्हे त तव्हां छा कपिड़ा पाता आहिनि, छा वरितो आहे, छा कयो आहे। त पाण पंहिंजी फ़ज़ूल शयुनि में पाण वधीक ख़र्चु कयूं था ॾेखारण जे लाइ, ऐं जेके ॾेखारियूं था उहे ॾिसण जे लाइ तयारु कोन्हनि, तूं केरु आऊं केरु। ठीकु आहे, ऐं जॾहिं पाण ईअं कंदासीं त तॾहिं हिकिड़ो टाइम ईंदो त पंहिंजी ज़रूरत जे लाइ पाण खे उहे शयूं विकिणणियूं पवंदियूं, बल्कि पंहिंजी ज़रूरत जी शइ विकिणणी पइजी वेंदी आहे, छो जो पाण अकुलार कमु कयो कोन, कम जे पैसे खे कम जी जॻह ते इन्वेस्ट कयो कोन, पोइ हिकिड़ो टाइम ईंदो आहे त पाण खे उहे शयूं विकिणणियूं पवंदियूं आहिनि। सो चवण जो मक़सदु इहो आहे त पाकिस्तान में हिकिड़ो जेको बिज़नेस आहे न, कारोबार आहे, उहा नेचर आहे कोन, कारोबार वारो सोच कोन्हे को। हीअ वीडियो ठाहिण जो मक़सदु बि इहो ई आहे त पाकिस्तान जो कारोबार जी तरफ़ अचो, कारोबार जे नेक्स्ट लेवल ते अचो। कारोबार जो नेक्स्ट लेवल जेको आहे उहो आहे इहो कॉर्पोरेट सेक्टर, उहो आहे इहो स्टॉक मार्केट। जॾहिं स्टॉक मार्केट ते कंपनी अचे थी, कंपनी वधी थी वञे, कंपनी खे वधीक पैसो मिले थो। सो इहे जाम सारियूं ॻाल्हियूं थी वेंदियूं। सिंपल सी ॻाल्हि इहा आहे, अगरि तव्हांखे स्टॉक मार्केट जो कमु सिखिणो आहे त उन लाइ बेसिक ट्रेनिंग खपे। तव्हांखे सिर्फ़ु 10,000 रुपया कमनि, 10,000 सां तव्हां कमु स्टार्ट करे सघो था। ऐं बेसिक ट्रेनिंग जे लाइ असांजो हिकिड़ो व्हाट्सअप ग्रुप आहे, उनजो नंबर आहे हिते लॻाए थुसि 0311980005। तव्हां हुते जेको सो वॉइस या टेक्स्ट मैसेज कजो, कॉल न कजो। इंशाल्लाह तव्हांखे असां पंहिंजे ग्रुप में विझी छॾींदासीं, हुते तव्हां जेको सवाल कंदो स्टॉक मार्केट जे हवाले सां, पाण इंशाल्लाह तव्हांखे गाइड कंदासीं। सो दैट्स इट फॉर टुडे। अस्सलामु अलैकुम, फ़ी अमानिल्लाह।